असां हिन महिल मौजूदु आहियूं मिरपुर खास में जिते जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवाणी में स्टेशन चौक खां वठी प्रेस क्लब ताईं गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त रैली कढी पई वञे। अचो त असां शिरकान खां पुछो त उन मुतालिक़ छा चवणु आहे। जेका रैली निकिती आहे उहा गो अफ़गानी गो मूवमेंट जो हिसो आहे। उन करे अफ़गानियुनि खे हाणे सिंध ख़ाली करणी पवंदी ऐं ख़ासि तौर ते उन्हनि पश्तूननि खे जेके चवनि था त असां हिते रोज़गार करण आया आहियूं, उन्हनि खे शनाख़ती कार्ड वापसि करिणो पवंदो सिंध जो। उन्हनि खे वोट सिंध जो जेको हिते दाख़िल थिए अथनि उहो सिंध में उहो वापसि करिणो पवंदो। उन्हनि खे डोमिसाइल जेको हिननि ठहिराए वरितो आहे हितां जो उहो उन्हनि खे वापसि करिणो पवंदो, त पोइ उन्हनि खे असां हिते छॾींदासीं त जेको आहे तव्हां रोज़गार कयो, न त उहे बि उन्हनि सां गॾु वापसि हलिया वञनि। असांखे सिंध में को बि धारियो न खपे। जीअं असांजी जेका हीअ तहरीक आहे असां सिंधी माण्हुनि में सुजाॻी पैदा करण जे लाइ आहे त हाणे सिंधी माण्हू पंहिंजे वतन जी मालिकीअ जे लाइ उथी खड़ो थिए ऐं पंहिंजे वतन मां जेका धारियनि जी जेका गैर कानूनी आबादकारी आहे उनखे ख़तमु कराइण जे लाइ हिननि हुकुमराननि ते जेको आहे सो हुकुमराननि ते ज़ोर आणीनि त जीअं हू धारियनि खे हिते आबाद करणु बंदि कनि। ऐं असां सिंधी माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंधी माण्हू हींअर जेको आहे सो उथी खड़ा थियनि ऐं सोशल बाइकाट कनि धारियनि जो ऐं धारियनि सां कंहिं बि क़िस्म जी लेतीअ जो जेको सिलसिलो आहे उहो बंदि कनि कि जीअं धारिया जेको आहे सो सिंध ख़ाली करण ते मजबूर थियनि। हे अॼु गो अफ़गानी गो रैली जेका निकिती आहे उन में असां सम्झूं था त अफ़गानी 35 सालनि खां हिते रहियल आहिनि। उन्हनि जे करे वॾे पैमाने ते मंशात विकिरो था कनि, आइस जो कारोबार था कनि, हथियारनि जो कारोबार था कनि, क्राइम वधियो आहे कराचीअ में, हैदराबाद में, ॿियनि शहरनि में जिते बि अफ़गान बस्तियूं आहिनि ऐं अफ़गान बस्तियूं गैर कानूनी आहिनि। उन्हनि खे सिंध असेंबलीअ मां सिंध सरकार जेको आहे सो रेगुलराइज़ पई करे, जॾहिं त गाज़ी ॻोठ जहिड़ा सिंधियूं वसंदियूं आहिनि कराचीअ में उन्हनि खे रेगुलर न पियो कयो वञे। हिननि अॻ में क्यामाड़ीअ में ईअं जेको आहे सो अफ़गाननि खे ऐं पठाणनि खे हाणे आबाद कयो। असां चाहियूं था त अफ़गाननि ऐं पठाणनि जे कारोबार जो समाजी बाइकाट सिंधी माण्हू जारी रखनि ऐं हिन क़िस्म जूं जेके रैलियूं आहिनि, जदोजहदूं आहिनि, पंहिंजो सेमिनार आहिनि, उहे जारी हुजनि त जीअं अफ़गाननि खे हितां कढी सघूं। नाज़रीन, हे अवां वीचार ॿुधा अफ़गाननि जा जिन चयो त जेके अफ़गानी गैर कानूनी तौर ते सिंध में आयल आहिनि इन खे वापसि अफ़गानिस्तान मोकिलियो वञे, छो त अफ़गानिस्तान हाणे आज़ादु थी चुको आहे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सां गॾु माया परवेज़ लगारी, बी न्यूज़ मिरपुर खास।